अल्हम्दुलिल्लाह अज़ीज़ गफ़ार वल्जलील जब्बार वल्करीम सत्तार वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिना मुहम्मदिल मुस्तफ़ल मुख्तार साहिबित ताज वल मिअराज व साहिबिल इज़्ज़त सल्लल्लाहु व सलामुहु अलैहि व अला आलिहि व सहबिहिल मुहाजिरीन वल अंसार। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। खुज़िल अफ़्व वअमुर बिल उर्फ़ व आरिद अनिल जाहिलीन। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। मेरे मोहब्बत ज़ौक़ से सलात शरीफ। मेरा दोस्तों, रब्बुल आलमीन जल्ले शानो शाला सा सभी की हिदायत नसीब फरमाए। दुनिया में शल ईमान असा रहा है वरी शल ईमान असा लगा। इन महफिल में असा जो अचन गरजी वेहण रब्बे ज़ुल जलाल पंहिंजी बारगाह में कबूल मंजूर फरमाए। जन मरहूमन जे ईसल सवाब जे लाए महफिल मुनक़्क़िद थी आहे। रब्बुल आलमीन उनकी मग़फ़िरत फरमाए, उनकी कब्रों की जन्नत जो बाग़ीचो बनाए। दोस्तानी मोहतरम, अल्लाह के पाक कुरान मजा जेकी चंद अल्फाज हैं फ़कीर तिलावत किया है। इन मुबारक लफ्ज़न के अंदर बारी तबारक व तआला जल्ल जलालहू जल्ल शानुहु कुरान छाहे, कुरान छाथो सेखारे। हुजूर जी जिंदगी ने नजर को घुमायो तो मालूम थी दो तो कुरान छाथो जी। हिकड़ी जमात रुगे कुरान के सीने से लाए बिठी आ। कुरान 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 पढ़ो, साहिब कुरान की गाल न था कर। अब समझो था ना, साहिब कुरान मिठो मोहम्मद करे। कुरान के सीने से लाता हूँ ऐ साहिब कुरान के छड़े न गुमराह थी गया। ऐ ब्या साहिब कुरान जी इश्क रसूल जी दावा कन था ऐ कुरान न था पढ़ा। ये भी हक कई सच वारी वाट का भटकी गया। कुरान के सीने से लाए, कुरान के पढ़ ऐ साहिब कुरान जी मोहब्बत दिल में बिहार पोतों के कुरान मजा हिदायत दिला। दावा करे तो मैं आशिक़ रसूल है, दावा करे तो मैं आशिक़ रसूल है। ऐ रसूल जी जिंदगी का नावाकुफ उनकी खबर ना है तो रसूल सिखायो छाए, महबूब जो तरीको छाए। ऐ कुरान के हथ न लाए यो आशिक़ रसूल नथो बणजी सके। यो कूड़ो ऐं ठग ऐं मकार तो बणजी सके तो, पर सच्चो आशिक़ हुआ जेको साहिब कुरान जो नातो भी पढ़े ऐं कुरान की तिलावत भी। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। चो चो सल्लल्लाहु अलैहि या
रसूल असहाबी हजरत उस्सामा बिन शरीक रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए तो कुन्ना इंदन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असा सोने नबी दी खिदमत में हुयासी कुर्बान ए सहाबियो तांजे शान ता कुर्बान वंजी सहाबन जो ती दुइन दिल पर मोहम्मद करीम जो पाक चेहरो फरमाए तो कुन्ना इंदन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असा पंजे मिठे नबी सोने सरदार की खिदमत में बैठा हुआ सी पर वेहण जो अंदाज केड़ो कतैरी अला रूसिना ये पियो लगे जणो पखी असांजे मथन ते वेठल हुजन मता गाटो चोरियूं त पखी उडामी वञे एड़े अदब सां एड़े एतराम सां वेठा सी सोने नबी जे मोहब्बत में इश्क में ये वेठा हुआ सी जो असां जूं तीतू दिलबर जे चेहरे ते लगल हुयूं मुलाकाते हबीब साडी ईद हो गई साडा हज अकबरी तेरी दीद हो गई तेरा उच्चा है नावा तेना कोई परछावा तेरिया तक के अदावा में मुरीद हो गई तेरिया तक के अदावा में मुरीद हो गई मुलाकाते हबीब साडी ईद हो गई असाबी जरे मुझे सोने सरदार जी खिदमत में वेंदा त एड़े अदब सां वेंदा जो गाटो हेडे होडे न चोरींदा बे के सां गुफ्तगू न कंदा उन्हनि जूं दीदूं रुखे मुस्तफा ते जमियल हुंदियूं चेहरो भी कुछ चेहरो सुभान अल्लाह वरी ये अखियों बके अखियों हुयूं जन दिल भर जे दीदार सां वेठा तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि सब गाल नसीब जिया सब गाल नसीब जिया जेके पजे दरते सदे है या मर्जी हबीब जिया मर्जी हबीब जिया लाला हबश मंजा शीदी नस्ल जो बिलाल चे तो दिल भर जे दीदार मंजा ढव थो करे पर मक्के जो कुरैशा शरे मक्का जे रहण वारो आ मुंहिंजो दिल भर लंघंदो आ त मुंह परते फेराए हलियो वेंदो आ सब ॻाल्हि नसीब जिया सब ॻाल्हि नसीब जिया जेके बजे दर ते सदे या मर्जी हबीब जिया जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हज़रत उस्सामा बिन शरीक तो फरमाए था कुन्ना इंदन नबी सल्लल्लाहु अलैहि
वसल्लम कअन्न अला रूसिना तैर असां एड़े अदब में वेठा हुयासीं ॼण के असां जे मथन ते पखी वेठल हुजन घाटो हेॾे होॾे न पिया कयूं असां जूं अखियूं हुयूं दिलबर मोहम्मद करीम जो चेहरो हुयो मा यतकल्लम मिन्ना अहदुन असां मजा को बि माण्हू ॻाल्हाए न पियो मजलिस जा आदाब जी मजलिस जा आदाब जॾहिं मजलिस हले पई ऐं असां सुन्नियुनि जो अक़ीदो आहे त हेड़ियुनि मजलिसुनि में दिलबर मदीने वारो करम कंदो को होॾे पियो ॻाल्हाए को होॾे पियो कचहरी करे को होॾे पियो निहारे इहा बेअदबी चइबी या न चइबी जॾहिं यार जी ॻाल्हि थिए त पोइ ॿियूं ॻाल्हियूं छॾे हेॾे होॾे निहारण छॾे पोइ कन दिल वारा खोले दिलबर जी वाखाण वेही ॿुध ॿुधंदो तूं वेंदे रहमत रब जी वसंदी वेंदई तो सल्लल्लाहु अलैहि या इद जा नासुम मिनल आराब फरमाए तो तंजा महबूब जी महफिल लगी पई हुई असां चुप वेठा हुयासीं त हिकिड़ो वफ़द आयो टोलो आयो बहराड़ी जा अराबी हुजन बहराड़ी जा इंसान मुझे दिलबर मोहम्मद करीम जी महफिल में आया जॾहिं महिल उहे शख्स हुजूर जे खिदमत पाक में पहुता अर्ज़ कंदा फ़क़ालू या रसूल अल्लाह अय्युन्नास अहब्बु इलल्लाह ए मुंहिंजा सुहिणा महबूब असांखे ॿुधायो त अल्लाह वटि महबूब पाना कहिड़ा आहिनि घटि ॻाल्हायो भला समझ में आई कोन पुछण वारनि पुछो त या रसूल अल्लाह असांखे ॿुधायो त अल्लाह जा महबूब पाना केर रब जा प्यारा पाना केर उहे माण्हू कहिड़ा आहिनि जन सां अल्लाह पाण मोहबत रखंदो आहे रब सां हर को मोहबत रखे जो असांजो मालिक आहे असांजो ख़ालिक आहे पर मसलो त तॾहिं आहे जो ख़ालिक अकबर पाण कंहिंसां मोहबत रखे ये भाग वारा चइबा के न चइबा के न भला तूं जे इन्हनि मज़ा बणिजी त पोइ दिल चढ़े थी या न तूं उन्हनि माण्हुनि में शामिल हुजी जन सां अल्लाह मोहबत रखंदो आहे भाई ॻाल्हि खपे या न खपे कंहिंखे खपे मथे करण वारा ॿुधायो रब जी महबूबियत रब वटि प्यारा बणिजी वञो पंहिंजे प्यारनि जा अंगल बि सहंदो आहे रब जिन खे प्यारो बणाईंदो आहे जीअं चवंदा आहिनि कि रब कंदो आहे रब जो प्यारो बणजणु चाहींदो कि न असां बि अहिड़ा बि पुछो था कनि या रसूल अल्लाह असांखे ॿुधायो त उहे माण्हू कहिड़ा जन माण्हुनि सां अल्लाह मोहबत रखंदो आहे फ़क़ाल अहब्बु الناس इला अल्लाह अहसनुहुम ख़ुलुक़ा ओ पुछण वारो ओ मुंहिंजा उम्मतीओ ॿुधो अल्लाह वटि प्यारा माण्हू उहे अथव जन जा इख़लाक़ सुठा आहिनि सिंधी टोपी वारो पंध बि करे आयो ही ॾिसी बि होॾे थो पोइ तुंहिंजो अचण ई अचायो हेॾे हीरा ऐं मोती पिया वंडजनि ऐं तुंहिंजी नज़र होॾे लॻी पई हुजे मेड़ण वारा हींअर ई मेड़े वेंदा सुबुह जो पलाल पियो हूंदुसि
वक्त वञई तोड़े वेल मुसाफिर करका कार कतण जी करका कार कतण जी काने वेल विहण जी वक्त वञई तोड़े वेल मुसाफिर दा करका कार कतण जी तो सल्लल्लाहु अलैहि रब जा महबूब बना केड़ाइन मुझे दिल भर नबी फरमायो त रब जा महबूब प्यारा मानू उए तव जंजा इखलाक सुठा गलायो जंजा जंजा इखलाक सुठा जंजा किरदार भला जंजा गुण सुठा ये अल्लाह जा महबूब बना बणजी वेंदा इखलाक सुठा चाहन माण्हू में नरमी हुजे कावड़ न हुजे कीनो न हुजे बुग्स न हुजे पराई गिला न हुजे कंहिंखे छिड़ बजण न हुजे कंहिंखे इज़ाइण न हुजे इन्हे खे सरबो आहे सुठा इखलाक जेको माण्हुनि सां सुठो थी हलंदो आहे अल्लाह उन्हे खे पंहिंजो महबूब बणाईंदो आहे ऐं हिकिड़ो वरी ईअं कावड़ में भरियो वेठो को ॻाल्हाएसि त छिड़प ॾेई कढेसि ज़ाल वेचारी पई ॾकंदी ख़ुदा करे ख़ैर सां घर मूं निकिरे पुट बि पिया चवंदा बाबो खोशल मोह न चढ़ी ऑफिस में वेंदो त उहे मुलाज़िम चवंदा त ख़ुदा करे अॼु साहब को ख़ैर जी वाई कढो जे मास्टर साहब स्कूल में वेंदो त ॾंडो हितो ई खणी ईंदो मिस्कीन बचड़नि खे कुट कुट हलाई हाणे सही औलाद महबूब थींदो को ॾाढ़ी वारो ॾिसे न वो साइकिल ते पियो अचे त कुदरती इत्तेफ़ाक़ सां को साइकिल लॻी वियसि भेण ॾाढ़ी त कहिड़ी अथई साइकिल आई अथई चवंदा ॾाढ़ी में को ब्रेक त लॻियलु कोन्हे सुठा इखलाक सुठो किरदार अल्लाह अल्लाह मुझे आका फरमायो हज़रत इमाम अहमद बिन हंबल का पूछो से सोना इखलाक अच्छा है साईं फरमाइन था हुस्नुल खुलुक अल्लाह तग़दब वला तहक़द हुस्न खुल्क युवा भला इखलाक ये जो कावड़ भी न कर हसद भी न रखो कावड़ भी न कर हसद भी कावड़ गुस्सो हिकिड़ो असां बि चए थो मां हुजूर वटि आयुसि अर्ज़ कयुमि साईं मूंखे का नसीहत कयो पाण फरमायो ला तग़दब कावड़ न कर असां बि चयो मां मोटी वियुसि ॿिए ॾींहुं वरी आयुसि या रसूल अल्लाह मूंखे का नसीहत कयो तव्हां आया आहियो ॿुधण कुझु पिराइण आया आहियो न राति जे ऊंदाही में जो आया आहियो छाजे लाइ आया ॿुधो न असां बि पंधु करे आयो महबूब कुझु नसीहत कयो साईं नसीहत कहिड़ी कई ला तग़दब कावड़ न कर असां बि जो मोटी स्कूट जुमलो हिकिड़ो पंधु केॾो करे आयुसि साईं जन नसीहत हिकिड़ी कई मोटी स्कूट वरी ॿिए ॾींहुं पंधु करे आया महबूब कुझु नसीहत कई पाण फरमायो ला तग़दब कावड़ न कर मोटी वियुसि वरी ठाव न पियो थिए त कुझु अञा तकरीर ॿुधा का नसीहत महबूब जी इश्क वारे खे पंहिंजे महबूब जे ॻाल्हियुनि मां ढाओ न थींदो आहे जीअं ॿुधंदो तीअं मुंहिंज वधंदो जॾहिं वरी टे ॾींहं मोटी आयुसि सोना महबूब सदको वञाए मुंहिंजो अबु अमड़ तो तव्हां क़ुर्बान करे छॾियो कुझु नसीहत कयो पाण ला तग़दब कावड़ न कर टे ॾींहं ॿिया नसीहत
चे घर मोटी आयुसि अचे इने लफ्ज़न ते गौर कयुम सोच कयुम फिक्र कयुम मालूम चो त सब गुनाह कावड़ मछा दा पैदा थियन मां कावड़ सभनी गुनाहन जी का जड़ का बुनियाद है कावड़ हाँ कावड़ में अब रब शरता के कावड़ का बचाएंगे कावड़ जने मानू के ईंदी आहे न उन्हें मल शैतान उन जे अंदर में घिरी वेंदो आहे समझो था तव्हां ॾिसो न कावड़ वारे जो मुंह मटिजी वेंदो आहे मुंह ॻाढ़ो थी वेंदुसि रगूं फूकिजी वेंदसि ऐं मिटूं फूकिजी वेंदसि ॼणो माण्हू ई को ॿियो थो लॻे मालूम थिए पियो त हिन में अंदर का शइ अची वई आहे मदीने वारे मीर ॿुधायो त हुनजे अंदर में शैतान अची वेंदो आहे ऐं ओॾी महिल इहो माण्हू शैतान जे हथनि में ईअं हूंदो आहे जीअं नंढड़े ॿार जे हथ में बाल हूंदो आहे नंढड़े ॿार खे बाल हथ में ॾियो हेठि करे मथे करे ॿार जी मर्ज़ी आहे न कावड़ जे वक़्त में उहो माण्हू कावड़ियल शैतान जे हथनि में ईअं हूंदो आहे पोइ शैतान जी मर्ज़ी जेके लफ़्ज़ चवराएसि जेके ॻाल्हियूं कराएसि कावड़ में अची बंदूक थो खणे इंसान खे मारे छॾे कावड़ में अची गुस्से में अची पंहिंजे ज़ाल खे तलाक थो ॾेई हाणे जे कावड़ लथी भाई हीअ ॻाल्हि यादि रखणी आहे समझो था साईं कावड़ में ज़ाल खे तलाक ॾेई वेठो हाणे नंढा बच्चा आहिनि हाणे वरी कावड़ में तलाक त ॾेई वेठो पर हाणे घर कीअं आहे बच्चा है घर थो रहे वरी उन साॼी ज़ाल खे घर में वठी थो विहारे अड़े कल्ह तो 3 तलाकूं ॾिनियूं चइन ॿिए खे ख़बर कोन्हे ॿिए को कोन ॿुधो हाणे बकिया सॼी ज़िंदगी उनखे ज़िना जो ॾोह थो हाँ ॿार थो ॼणे तूं हरामी ॿार था ॼमनि कहिड़ो वॾो गुनाह आहे ऐं असांजे घर घर में इहा बीमारी आहे ज़ालुनि खे तलाकूं ॾेई वेठा आहिनि वरी उन्हनि खे गॾु वेहारी वेठा मां इहा ग़लति थो चवां सुभान अल्लाह आमा बीमारी मुंहिंजा दोस्तो मुंहिंजे आका फरमायो त ला तग़्ज़ब कावड़ न कर छो त कावड़ सभिनी गुनाहनि जी पाड़ ऐं ॿियो सुहिणे इख़लाक़ में बि इहा ॻाल्हि आहे त कंहिंसां हसद न रखो कंहिंसां ॻाल्हायो हुज़ूर फरमाए त हसद अथव कूड़ींदड़ छा आहे मां नथो चवां त वार कूड़ींदड़ आहे पर माण्हुनि जा अमल कूड़ींदड़ सरकार फरमाइनि था मां ईअं नथो चवां त वार कूड़ींदड़ आहे पर हसद अमलनि खे कूड़ींदड़ आहे हिकिड़े माण्हू खे वार आहिनि मथे ते वार ॾाढा सुहिणा लॻनि पर जे ब्लेड खणी सेफ्टी खणी या उस्तरो खणी जो हणेसि त थोरी देरि में मैदान सॼो साफ़ हिकिड़ो बि वार मथे ते न टिकण ख़ाली ॿुधो थोरी देरि पहिरीं वार हुयसि ऐं थोरी देरि खां पोइ उनजा सभु वार हलिया विया खिलण जी ॻाल्हि न आहे सोचण जी ॻाल्हि आहे कंहिंसां तव्हां हसद रखियो त तव्हांजी सॼी ज़िंदगी जा अमल ईअं चट थींदा सॼी ज़िंदगी जी कमाई हिकिड़े लम्हे जे अंदरि कंहिंसां हसद रखियो मसलन कंहिंखे अच्छा कपिड़ा पातल आहिनि सड़ी थो उनखे वरी छो इज़त हे वरी कल्हो को वरी हे थी छो थो वधे कंहिंखे रब दीनदार बनायो कंहिंखे रब दुनिया ॾिनी आहे कंहिंखे माड़ी ॾिनी आहे कंहिंखे इज़त ॾिनी आहे रब जो फ़ैसिलो आहे रब जी अता आहे तूं छो थो सड़ी उन सां हा कंहिंखे दीन में नवाज़े कंहिंखे दुनिया में नवाज़े कंहिंखे माल ॾिए कंहिंखे इज़त ॾिए कंहिंखे शोहरत ॾिए फ़ैसिला रब जा इहा बीमारी वरी असां वारो टोलो जेको आहे न पीरनि ऐं मौलवियुनि वारो मुलनि ऐं मौलवियुनि वारो इन्हनि में इहा बीमारी घणी हिकिड़ो वॾेरनि में ॿियो पीरनि ऐं मौलवियुनि हसद जी बीमारी हो हुनखे ॾसंदो हो हुनखे सिंधी में पा ॿोलींदा आहिनि ॿ बिला ॿ मुला पाण में हाणे रमज़ान अचण वारो आहे पोइ वरी ॾिसजे मानी त कीअं था मुला वारो वारी हसद अल हसद याकुलुल हसनात कमा ताकुलुन नारुल हतब मुझे आका फरमायो कि सुकल काठुनि जे ढेर खे बाहि सारी जलाए खत्म करे ॾींदी आहे त हसद बि माण्हू जूं सारी ज़िंदगी जी इबादत सारे खत्म करे छॾींदो
चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुझे आका फरमायो तूने उत्तम मकारिमल अखलाक मुखे अल्लाह ताला आया त मां पंहिंजे उम्मत खे सुहिणा इखलाक वञी सेखारिया। मुंहिंजा सुहिणा नबी ओ मुंहिंजा मदीने वारा ताजदार तव्हांजो अचण कीअं थियो? मुंहिंजो अचण इन जे लाइ थियो आहे त मां तव्हांखे सुहिणा इखलाक सेखारियां त दुनिया में ज़िंदगी कीअं गुज़ारबी। चो अल्लाह अस्तगफिरुल्लाह सही बुखारी सही मुस्लिम में हदीस अचे थी तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिनके अर्ज कयो या रसूल अल्लाह हिकड़ी औरत जेका सॼी रात जागंदी आ नफिल पढ़ंदी आ इबादत कंदी आ पर सुबुह जो थी ओड़े पाड़े सां छेड़ो कंदी कंहिंजो कुकड़ घिड़ी आयो घर में 10 गायूं उन गिरी हां अॼु भेनर असांजो आहे या ग़लति थो चवां साईं हिकिड़ी खंचीअ में जिन्न हुजे जिन्न खे चयो या खंची छॾ ईअं न छॾींदुसि मुंहिंजो आस्थानो आहे चयो वलाणी माई खे न मोकिलियो आहे जहिड़े कार मशहूर हुजे जिन्न जो वरी बाहूं थो ॿुधाईंदे माई खे न मोकिलिजो मां पंहिंजो आस्थानो ई छॾियो थो वञा माना अहिड़ियूं अतियूं भेनर जहिड़े कार जो जिन्न बि वेसा मुड़स मिले को फकीर अलाह वारो को साले वारो माई मुझे जेड़े कार चईं बुजुर्ग चयो हाणे का करामत करे ॾेखारिया जरा न मञे ई नथी का करामत करे ॾेखारिया को मन मूंखे मञे हीअं कंहिंजो ॿाहिरो वियो घर वञी उॾा उॾा मंदो सिधो घर जे मथां आयो हीअं पखी वांगुरु पियो फेरा ॾिए परवाज़ पियो करे ज़ाल ॾिठो हा कोई माण्हू आहे सो उॾा में शाम जो लही मोटी आहे ज़ाल चयो ॿुध तूं अलाह वारो मूं अॼु ॾिठो ईअं पियो उॾा में जीअं पखी परवाज़ कंदा आहिनि ईअं न अलाह वारो तूं पिण चइजो अलाह वारो चई ॻाल्हि ॿुधई इहो जेको उॾा में पियो इहो मां हुउसि चई हा तूं हुए चई हा इहो मां हुउसि कसम थो खणां मां हुउसि चई मां पे चवां त पिण सके उॾा मण ॾा ई नथो अचे पासीरा पासीरा लंबारा पियो तो मुझे जोदो करे जोदो गाटो भजे सी जोदो करेगा हां हेसियत दी भेनर असांजी हर तो कुरान जो कोन पढ़ायो दीन जो कोन सेखारियो बडो उन जो केड़ो हां सुभान अल्लाह अतहियात दी हम कुछ तो डाय को नहीं बस अब सेरा कुछ चीज तो कन्न ते हथ रखे 10 सेरा हिकड़ी साई में बुधाई मां तो चवांदे गजरी इनन के ते गुलाम नबी मैसर जाए नंजा गजल है हिनन के केर तो सेरा ठाए शैतान वरी हणन मुर्गे कूड़ हिकड़ी माई पे सेरो पढ़े अख्या बल दिया बलन मशाले हाणे वो हुजे काणो अखे का वरी छा चवंदई ए तो दादू जू मां सेरो पढ़ंदियूं मां वेठो आहियां लाड़ में घर तो मुंहिंजो असुल दादू आहे पर हाणे जो बदीन में दुरा लाड़ जो लाड़ हितो जूं पढ़ंदियूं त कन ते हथ रखे ऐं दुरी अबल जी लाड़ूं आणाया हाणे ज़ीहे मेहड़ जा खेरपुर जा दादू जा सोनारा मरी विया हे सभु सोनारा हितों वारा छुटा ऐं लाड़ जा सोनारा जेके पंजारी ठाहींदा आहिनि कूड़ सरासर कूड़ वेठियूं पुटनि
हाँ? पर्दो न को सतुर वली हाथी पई अचे वञे बन्यूं गा फिर आप अधी भेड़ कंदी वञे और हे वरी सही मुछ के वकड़ चाड़ियो ओ बेंच होटल वाली ते वेठो आ ए शमन वालो राग त बुधाए जलाल मरहूम वियो गुजारे तो वरी शमन पे था थियो अल्लाह हां ओ दा ओ मिठा ये सूर के ये दा के जे बला अल्लाह हां खिलो सही पर के गौर त कयो हां ये असा जा नंग करे असा जो न्याणियों असा जा बच्चा है इन जो पुछाने असा खाती है कुल्लुकुम राय व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयतिही तमाम हर एक धनारा हर एक का पंजे धन दी पुछा थो असा भी दा चाहूं या रसूल अल्लाह औरता सजी रात इबादत कंदिया नफल पढ़ंदिया सारी रात रब जो जिक्र कंदिया पर सुबह जो उठी पाड़े वारन सा छेड़ो कंदिया फसाद कंदिया बिन के वेढ़ाईंदिया आहे भी आबिद पर इहा गाल भी उन्हें में आए मुझे दिलबर नबी फरमायो मदीने वाले मीर फरमायो तेने औरत के बुधायो इन्हें जी जाए जहन्नम वही अर्ज के रसूल अल्लाह इकड़ी औरत देखा उन्हें फर्जी नमाज उनका अलावा भी वडी इबादत उन्हें जी को न था बुधो नमाज फर्जी पढ़ दिया न को सजी रात जागे न को नफल पढ़े न को वडियूं इबादतूं करे न को घणियूं खैरातूं करे बस थोड़ो पनीर या केरी मल गिह वो खैरात कंदी आ बाकी वडी खैरात भी कोन कंदी है पर या रसूल अल्लाह पंजे बच्चन सा सुठो सलूक थस पंजे ओड़े पाड़े में कंहिंखे ईज़ा ईंदी नाहे पराई गिला न कंदिया कंहिंखे दिल आज़ारी न कंदिया इन्ने माई दे बारे में छा था फरमायो मुझे आका फरमायो मदीने वाले मीर फरमायो ते इन्ने माई के बुधायो तो ने जी जाए जन्नता सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि मुझे आका फरमायो अकमलुल मुमिनीन ईमानन अहसनुहुम खुलुका तमाम सबनी का वधीक कामिल मोमिन उहे तव जंजा इखलाक सुहणा कामिल मोमिन के रहन गलायो मोमिन मुकम्मिल के रहन जंजा इखलाक सुठा जब जो किरदार भलो आ ये मुझे आका फरमायो त कामिल मोमिन इहे थव हज़रत अबू दरदा सही रिवायत कन मुझे सोने नबी फरमायो मा मिन शैइन यूदौ फिल मीज़ानी अस्क़लु मिन हुस्नुल खुल्क़े जरे क़यामत जो ॾियारो थींदो अमल तोरिया वेंदा ताराज़ी रखी वेंदी हिकड़े पुड़ में नेकियूं थींदियूं ॿिए पुड़ में गंदायूं रखियूं वेंदियूं मुझे आका फरमायो त क़यामत जे ॾियारे अमलन में सभिनी खां गर्रे में गर्रो अमल कहिड़ो हूंदो माण्हू जा सुहिणा इखलाक सभिनी खां वधीक वज़नी अमल हूंदो ओॾोणे जे सारी ज़िंदगी जा गुनाह हिकड़े पुड़ में रखंदा ॿिए पुड़ में उन जा सुहिणा इखलाक रखंदा त नेक अमल गर्रा थी वेंदा ऐलान थींदो त सुहिणे इखलाक वारे के जन्नत में दाख़िल कयोसि अल्लाह अस्तगफिरुल्लाह चो चो अल्लाह अस्तगफिरुल्लाह दाइम अस्तगफिरुल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह दाइम अस्तगफिरुल्लाह अल्लाह
عن أكثر ما يدخل الناس الجنة فقال تقوى الله وحسن الخلق صحابي دا पुछन या रसूल अल्लाह जन्नत में घणा माण्हू जेके वेंदा से कहिड़ा माण्हू हूंदा जेकी जन्नत में वेंदा मुझे आका फरमायो जन्नत में ॿिन क़िस्मनि जा माण्हू वेंदा जेकी अल्लाह खां डिॼण वारा आहिनि ऐं उहे जन्नत में वेंदा जंहिंजा इख़लाक़ सुहिणा आहिनि अक्सर इहे जन्नत में वेंदा जंहिंजा केॾी महिल तव्हां पाण खे ॾिसो मां पाण खे ॾिसां तव्हां पाण खे ॾिसो जी ॿियनि जा आइब खोलियूं था न फलाणो हीअं फलाणो हीअं नथी अपने हाल की जो खबर रहे देखते औरों के आइबो हुनर पड़ी अपनी खताओं पर जो नजर तो निगाह में कोई भी बुरा न रहा ये पेचम तो फलाणो खराब आ फलाणो बुछड़ो आ फलाणो ही आ फलाणो हुआ पर चेतो जेमल पंहिंजो पाण खे ॾिठुम पोइ नज़र आयो त सभु भला आहिनि मूं जहिड़ो गदलो ॿियो को आहे ई कोन केवल मुर्शिद करीम फरमाईंदा हा त भले में भलो इंसान उहो तो जेको ॿियनि खे भलो सम्झे बुछड़े में बुछड़ो माण्हू उहो आहे जेको ॿियनि खे बुछड़ो सम्झे चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अल्लाह जो कुरान तो फरमाए खुदिल अफ़्वा वअमुर बिल उर्फ़े वअरिद अनिल जाहिलीन रब तो फरमाए त माफी दे बख्श कर नेकी जो हुकुम कर ऐं जाहिलन खां मुंह मोड़े वञ इहो अॼु जो सबक आहे हिन मजलिस जो हिन जलसे जो सबक आहे खुदिल अफ़्व माफ़ी दे वअमुर बिल उर्फ़े नेकी जो अमर कर वअरिद अनिल जाहिलीन जेको तोसां जहालत करे जेको तोसां ओणो हले तूं मुंह मोड़ियूं ख़ामोश थियो हलियो वञ माफ़ी खताकारनि खे खताऊं बख़्शो जो तबे ते लड़ी अचे उनखे बख़्श माफ़ी जेको ॿियनि खे माफ़ी ॾींदो अल्लाह उनखे माफ़ी जेको ॿिए खे नथो बख़्शे अल्लाह बि उनखे कोन बख़्शे अजीब ॻाल्हि आहे असांजे नबी असांखे कहिड़ी ॻाल्हि आहे जेका न सेखारी आहे हुज़ूर फरमायो त हे मिसाल थांव आहे न बर्तन आहे गिलास आहे कोप आहे घर वारे खां किरी पियो भॼी पियो साईं फरमाइनि था त इन थांव जे भॼी पवण ते घर वारी खे घटि वधि न ॻाल्हायो छो त हर शइ जो अल्लाह ताला अजल मुक़ररु कयो आहे हर शइ जो अल्लाह ताला ज़िंदगी जो ॾिहाड़ो मुक़ररु कयो आहे थांवनि जी बि ज़िंदगी आहे जॾहिं हुनजी ज़िंदगी जा ॾींहं पूरा थिया उहो भॼी पियो तव्हां उन ते ज़ाल खे या नौकर खे घटि वधि न ॻाल्हायो केड़ी सोहणी तालीम केड़ी आला इखलाक जी तालीम ॾिनी आहे इमाम हसन सैयदना इमाम हसन नबी जे गोद में परवरिश पाइण वारो इमाम हसन सैयदा फातिमा ज़हरा जे जिगर जो टुकड़ो हसन मौला अली जे अखियुनि जो तारो हसन इन सारी उम्मत जो सरदार हसन क्या इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकड़े ॾियारे मेहमान आया आहिनि गुलाम खे फरमायो त मेहमाननि जी ख़िदमत कर जी अॼुकल्ह चांहि ठहे थी उन वक़्त में अरबनि में शोरबो ठहंदो शोरबो उन में कणिक जो ॾारो गोश्त उहो बि ॻारे उन में विझंदा जे जूस ठाहींदा आहिनि कुकड़ जो इन नमूने जो हिकिड़ो शोरबो थींदो जो गरम गरम पीतो वेंदो शोरबो गुलाम ठाहे खणी आयो इमाम हसन जा मेहमान साईं जो गुलाम आहे पानो दर जो आहे शोरबो ठाहे खणी आयो
ओचतो नौकर के उन्हें गुलाम के थाबो आयो वो शोर को गरम गरम मेहमान जे मथा हाल इमाम हसन गुस्से जी नजर सा कावड़ जी नजर सा उन्हें गुलाम के डिठो ए गुलाम समझी वियो तो सोनो नाराज थी गुलाम समझी वियो तो साईं के गाल न वणिया पाण कावड़िया अल्लाह अल्लाह तो गुलाम यकदम कुरान जी आयत पढ़ी तो अल काज़िमीन अल गैज़ अल्लाह जबाना कावड़ खाई विंदा पर मुस्कुराए बिना फरमाए मुकावड़ कर पर गुलाम भी अहल बैतन जे दर्जो गुलाम हुयो इते न रुकियो आयत जो अगलो हिस्सो पढ़ी तो अल काज़िमीन अल गैज़ वल आफीना अनिन नास अल्लाह जबाना कावड़ भी खाईंदा आहिनि ऐं माफियूं भी ॾींदा आहिनि इमाम हसन फरमाए वञ तूं तोखे माफ़ करे छॾियो त गुलाम अञा को न रुकियो आयत जो अॻियो हिस्सो पढ़ी अल काज़िमीन अल गैज़ वल आफीना अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन कावड़ भी खाईंदा आहिनि माफ़ी भी ॾींदा आहिनि पर उन्हनि सां एहसान भी करे छॾींदा आहिनि त साईं मुस्कुराए फरमायो वञ मूं तोखे आज़ाद करे छॾियो देर न वरतई इंतकाम न वरतई कावड़ न कयई गुस्सो न कयई थपा थुपी न कयई सजा न ॾिनई माफ़ी भी ॾिनई पर एॾो एहसान कयई जो उनखे ग़ुलामीअ मां आज़ाद करे छॾियई नबी जे बच्चे नबी जे प्यारे बचड़े दुनिया वारनि खे सबक सेखारियो त असां अहल बैतन जो तरीक़ो ही आ जो दर ते अचण वारनि खे माफ़ियूं ॾेई छॾींदा आहियूं चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह कूफे जो हिकिड़ो माण्हू इब्न ज़ियाद जे शहर जो हिकिड़ो माण्हू मदीने में मेहमान थी आयो ॿी का वाक़फ़ियत न हुयसि मुझे सोने इमाम सज्जाद ज़ैनुल आबिदीन जे दर ते मेहमान थी आयो हाय हाय इमाम हुसैन जो शहज़ादो इमाम ज़ैनुल आबिदीन जेको करबला जे सफ़र में पंहिंजे अबे हुसैन सां गॾु हुयो जे ये मंज़र अखियुनि सां ॾिठा हुया इमाम हुसैन जी शहादत अखियुनि सां ॾिठी हुई जे अली असगर खे तड़पंदे ॾिठो हुयो इमाम ज़ैनुल आबिदीन जॾहिं वापसि मदीने मोटिया आहिनि त बाक़ी सारी ज़िंदगी खिलिया न आहिनि जॾहिं पाणी जी उञ लॻंदी हुई पाणी घुरंदा हुया ऐं जेमहिल पाणी मिलंदो हुयुनि पाणी हथ में झलींदा त अबे हुसैन जी उञ यादि अची मासूम ते अली असगर जी उञ यादि अची वेंदी हुई पाक दामन न्याणियुनि शहज़ादियुनि नबी जे घराणे जी उञ यादि अची वेंदी हुई मुंहिंजा दोस्त अखियुनि मां लुड़क वही पवंदा हुयनि उहे लुड़क पाणी में पवंदा सारी जिंदगी बग़ैर लुड़कनि जे पाण पाणी कोन पीतो सारी जिंदगी बकिया जिंदगी रोंदा ही रहा हर रात में इमाम ज़ैनुल आबिदीन 1000 रकातूं नफल नमाज पढ़ंदा हुया 1000 रकात सुभान अल्लाह किताब लिखन था हिकिड़े ॾियारे पाण मदीने जी घिटी में गुज़रिया आहिनि हिकिड़े कसाई खे ॾिठुनि जेको बकरो पियो कुल हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन बीह गया फरमाए तो कसाई
तू जो न बकरे के कुही तो इनके कुछ खारायो प्यारियो थई का साईं चो साईं मां जने को बकरो कुहंदो आया तो उनके अवल खाराइंदो आ प्यारींदो आ रज कराइंदो आ पो उनके को ज़िबह कंदो आ हज़रत इमाम जी दाद कई फरमायो त का साईं बकरे के कुहे तो अवल खाराई प्यारी पो तो ज़िबह करे पर मुझे बाबे हुसैन के कुटो पर टे दी उन जो पानी बंद कयो वियो टिन ॾींहंनि ताईं उन जी मानी बंद कई हुई पाण ज़ार रोंदे रोंदे घर मोटिया टे ॾींहंनि ताईं मुसलसल पाण रोंदा ई रहिया कूफे जो माण्हू मदीना मुनव्वरा में मेहमान थी अचे थो मुंहिंजो ॿियो को मदीने में वाक़ुफ़ न हुयो मुझे सोने इमाम ज़ैनुल आबिदीन जो मेहमान बणियो पाण पंहिंजे हवेली में वञनि था बिस्तर मुबारक खणी पंहिंजे हथनि सां विछाए था ॾियनि मानी पंहिंजे हथनि सां खाराइनि था उनजी ख़िदमत था कनि तव्हांजो हिकिड़ो ॾींहुं रहियो ॿियो ॾींहुं रहियूंसि टियों ॾींहुं रहियूंसि ख़िदमतूं कयूंसि टे ॾियारे ते हाणे उहो महिमान जेॾीमहिल मोकिलाइण लॻो आहे इमाम ज़ैनुल आबिदीन खे चईंसि तव्हां मुंहिंजी हेॾी ख़िदमत कई आहे तव्हां मूंखे सुञातो आहे त मां केरु आहियां तव्हां मूंखे सुञाणो था त मां केरु आहियां पाण फरमायो आओ मां तोखे उन ॾींहं खां सुञाणा थो जॾहिं तुंहिंजी तरकश जा तीर हुया बाबे हुसैन जो बदन हुयो तो असां अहल बैतन ते तीर पे छुटिया तो असांखे ईज़ा पे पहुचाया तू असां अहल बैतन जे दुश्मननि मचाई मां तोखे उन वक़्त कोन्ह सुञाणा पाण फरमायो त तू असांजे अहल बैतन जे दुश्मननि मचाई चइसि पोइ तव्हां हेॾी मुंहिंजी ख़िदमत कई आहे पंहिंजे हथनि सां बिस्तर था लॻाए ॾियो पंहिंजे हथनि सां मानी था खारायो मुंहिंजा हथ था धोरायो पाण फरमायो त कूफी उहो तव्हांजो किरदारु हो असां अहल बैतन जो हे किरदारु समझाने का सुभान अल्लाह 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 मुझे घराने जो इखलाक तो ॾिसो फरमाईंदो वो तव्हांजो किरदारु हुयो ही असांजो इखलाक आहे चङनि साण चङायूं हर को करे पर तो जिया न को करे बुरन सां बि भलायूं बुरन सां भलायूं करण गुनहगारनि जे गुनाहनि खे माफ़ी ॾियणु बख़्शिश करणु इहो किरदारु मुंहिंजे दिलबर नबी करीम जे घराणे जो किरदारु जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल मशहूर था ॿुधो उहा बुढड़ी जेका महबूबन करीमन जी दुश्मनियाणी आहे काफ़िरियाणी आहे सुभान अल्लाह बुतन जी हड़ खणी वेठी आहे मुंहिंजा सुहिणा सरदार अचनि था मां छो वेठी आहे चई वञा थी ते मके में हिकिड़ो जादूगर पैदा थियो आहे सूरत ॾाढी सुहिणी अथसि गुफ़्तार ॾाढी मिठी अथसि जेको हिकिड़ो भेरो उनखे ॾिसे थो पंहिंजो अबाणो दीन छॾे मुस्लमान बणिजी थो वञे अब हाणे अछड़ा वार अथमि पोड़ी थी वई हाणे अबाणो दीन कीअं छॾियां मको छॾियो थी वञा मतां उहो
सोच तो मोहम्मद करीम ते मुंहिंजी नज़र न पइजी वञे मता आऊं बि पंहिंजो अबाणो दीन न छॾे वञा तंहिंजे करे हाणे बाक़ी हयाती जा जेकी सिजनि जो मके को ॿाराड़ी ते माइटनि जो ॻोठु उते वञी गुज़ारींदसि पंहिंजो अबाणो दीन न छॾींदसि भला मां ही हड़ छाजी ते भाई बुत अथम इन्हनि जी पूॼा कंदी आहे मुंहिंजा इलाह आहिनि मुंहिंजा महबूद आहिनि इहे खयूं थी वञा मां पोइ तूं खणी भला नथी ॻर आहिनि खणी नथी सघां पाण फरमायूं त पोइ मां भला तोखे खणायां इहो ॿार तोखे मां खणायां अबा तूं अलाए केरु आहीं तोखे सुञाणा ॼाणा कोन मता खणी मुंहिंजा पुत हलियो वञी साईं फरमाईंदा मां मुंहिंजे हिन दामन खां तूं झले मां भॼंदुसि कोन तोखे ॿार खणाए हलंदुसि मुंहिंजे दामन खां तूं झली वञ कुर्बान कुर्बान भाग वारा उहे हथ जन खे दामन मुस्तफा महबूब सुणन उनजो ॿार मथे ते खयो आहे अयो आ बुढड़ी सजी वाट घट वध ॻाल्हाईंदी गारियूं ॾींदी बुरो चवंदी पई अचे हुज़ूर ॿुधंदा हलन मुस्कुराईंदा कुर्बान या रसूल अल्लाह तुझे इखलाकन ता कुर्बान वञे तुझे मुरकण ता कुर्बान वञे महबूब मुस्कुराईंदा हलन ता उन जो गारियूं ॿुधंदा अल्लाह ओ फकीर केॾी महिल पंहिंजे गिरबान में बि केतिरो परे पइजी चुका आहियूं असां पंहिंजे नबी जे तरीक़े खां पंहिंजे दीन खां केतिरो परे पइजी चुका आहियूं कोई हिकिड़ो गार थो ॾे जेसीं तूं 10 गारियूं न ॾीस तुंहिंजो ध्यानु नथो ठहे आहे या ग़लति थो चवां पर महबूब जो किरदार ॾिस ओ जेॾी महिल उन ॻोठ ते पहुता आहिनि हाणे ॿुढड़ी थी चए भाई इहो मुंहिंजो ॻोठ आहे माइटनि जो पर हाणे बचा तूं सुहिणी सूरत वारा ॿुधाए त सही तूं आहीं केरु मां पंहिंजे दोस्तनि में हुयसि मूं तोखां पुछो बि कोन्हे तूं आहीं केरु केॾो तुंहिंजो आवाज़ मिठो आहे केॾो तुंहिंजो किरदार सुठो आहे ॿुधा सही आहीं केरु साईं फरमाए त मां उहो आहियां जेके तूं सॼी वाट घटि वधि ॻाल्हाईंदी आहीं मुंहिंजे दिलड़ीअ जो दिलबर महबूब मोहम्मद मुंहिंजे दिलड़ीअ जो दिलबर महबूब मोहम्मद रहमत जो पिरी पे कर सुनो सखी सरवर महबूब मोहम्मद सुभान मुझा दोस्तों वो कुराड़ी महबूब जो इखलाक ॾिसी कलमो पढ़ी मुसलमान ॿुधो जी मजा ॿुधो जी मजा वदा जी मजा हथियार खड़ो था न दुश्मन जे लाइ हथियार दुश्मन जे लाइ माण्हू खणंदो आहे पर सच ॿुधायां त इखलाक जहिड़ो ॿियो को हथियार आहे हे लोह वारो हथियार नफ़रत पैदा कंदो हे लोह वारो हथियार थी सघे थो ग़लति कमु कराए विझे कंहिंजो क़त्ल कराए विझे जहन्नम जो ॿारन बणाए विझे पर इखलाक वारो हथियार अहिड़ो हथियार आहे जो दुश्मन के भी दोस्त बनाए परावन के पंचो बनाए तो इखलाक बनाए दुश्मनन के दोस्त बनाए तो इखलाक बनाए बद इखलाकी पंजन के पराव कर पंजो बच्चो आ पुट्रा पर उनके गाल गाल ते झिणक गाल गाल ते घटवत गाला गाल गाल ते गार गार दीस घटवत गालाइस आखिर बेजार थी छले नहीं दो हां बचार बी थी राग में अखबार में पुत्र पीउ के गालायो पीउ पुत्र के गालायो खुदकुशी करे मारी से नहीं पाण हां बद इखलाकी तुझा बच्चा तो को बेजार थी तुझा घर जा भाती भी तो को बेजार थी
पर जे तुम्हें इखलाक सुठो हूंदो तुझा दुश्मन भी रब दोस्त बने तू करे त ॾिस न इखलाक वारी वाट वठी त ॾिस न परावन खे पंहिंजो बनाइणो आहे इखलाक सां मुझे सोने नबी जी तालीम इखलाक वारी कुरान जो सबक इखलाक वारो सोना इखलाक रखो पंहिंजे बच्चन सां सुठा थियो सब खां पहिरीं पंहिंजे घर वारनि सां सुठा थियो पहिरीं शुरूआत हितां कयो पंहिंजे न्याणियुनि सां पंहिंजे बच्चन सां पंहिंजे घर वारनि सां सुठा थियनि पोइ पंहिंजे पाड़े में अबे अम्मा सां पोइ पंहिंजे पाड़े ओड़े सां सुठा हलो पोइ पंहिंजे ॻोठ वारनि सां सुठा हलो जेकॾहिं को तव्हां सां ज़्यादती करे थो माफ़ कयोसि तव्हां वरी उन सां चङाई करे छॾियो ॾिसो त उन जी दिलि पाणे तव्हां ॾे मुतवजो थिए थी या न उनखे ज़मीर मलामत कंदो यार मां हिन सां बुराई कई वरी मूं सां चङाई कई पाणे पेश अची पवंदो बाक़ी हो चवंदा डाची हणे 10 ऐं तोड़ी हणे 13 ईअं त कमु कोन हलंदो मुंहिंजा दोस्तो त हिन बरकत महफ़िल जो अॼु 11वीं वारी रात सोने दस्तगीर जी गौसे आज़म जी यारी ऐं मुंहिंजे सोने गौसे आज़म जी हिकिड़ी ॻाल्हि उन जी ॿुधाई सोने गौसे आज़म दस्तगीर फरमायो त फतशतुल अमाल कुल्लुहा मूं सभिनी अमलनि खे ॾिठो जाचो त सभिनी अमलनि में भलो अमल कहिड़ो केरु थो चवे बगदाद वारो साईं मदद कर मूं निमाणीअ जी मिठा महबूब सुबहानी करे वार विगाणीअ जी अचे रस जवान जी लाने कई मुर्दा जियारा तो बुडल बेड़ा बितारिया तो अचे ओखिया उकारिया तो तू आई पीर लासानी सोने दस्तगीर फरमायो बगदाद वारे साईं फरमायो त मूं अमलन खे ॾिठो जांचो त अमलन में सभिनी खां भले में भलो अमल कहिड़ो आहे सोने दस्तगीर फरमायो गौसे आज़म फरमायो त मूं ॾिठो त भलन में भलो अमल अथव माण्हुनि खे मानी काराइण मानी कही माण्हुनि खे मानी खाराइण पाण फरमाइनि था अहिड़ो भलो अमल ॿियो को महिमान आयो हा छा कंदई महिमान खे ॾिसी ओहो पासो वठी घर वेठो हूंदो वरी छोकिरे खे चईसि महिमान खे चयो बाबू घर कोन्हे हो वरी वञी छोकिरो चवंदो त बाबो चए थो त बाबू घर कोन्हे साईं था फरमाइनि त मूं सभिनी अमलनि में भलो अमल इहो ॾिठो माण्हुनि खे मानी खाराइण हदीस ॿुधाए जी तव्हां ॿिनि खे खपे बसि अबा भला अॼु जे हिन ते असांजे लंगर कयो महिमाननि मानी खाधी मूं त खाधी तव्हां खाधी आहे कोन भला हिन माण्हू बि आया छा त महिमान जा गिरह ॻणियो त घणा महिमान मानी खाईंदो आहे घर धणी गिरह न ॻणींदो आहे पर जे इखलाक वारो सुठो घर धणी हूंदो आहे त उहो ख़ुशि थींदो आहे त मुंहिंजो महिमान अञा वधीक खाए सरकार फरमाइनि था त जॾहिं महिमान मानी खाईंदो आहे अलाह ताला हिकिड़े मलाइक खे मुक़रर कंदो आहे त महिमान जा गिरह बि ॻण महिमान मानी खाई दंग कंदो रब फरमाईंदो मलाइका ॾे ख़बर आहे घणा मानी जा गिरह घणा खाधा मलाइक चवंदो साईं 30 गिरह खाधा रब फरमाईंदो कुतिब लहू बिकुल्लि लुक़मतिन हज
हज्जतिन मबरूरतिन व उम्रतिन मकबूल। हाणे ने घर धणी के किरा किरा जे वज़ में हज कबूल पियल ऐं उम्रे कबूल पियल जो सवाब लिखोस। हाणे हेतिरनि माण्हुनि मानी खाधी कि हज़ारे गिरह थिया इन घर धणी जे लाइ केतिरा हज केतिरा उमरा ठही विया। सखी थियो मानी खाराइण में बखील न बणिजो। हाँ, को मेहमान अची वियो, को वाटड़ू अची वियो, को परदेसी अची वियो, को फकीर अची वियो, का बेवा औरत आ, को यतीम बच्चो आ, को बुखारो अची वियो। मुझे आका फरमायो जे बुखारे पेट के रजायो अल्लाह उनजे लाइ जन्नत लिखी भला ॿियो कुझु न आहे। पंहिंजे घर में त मानी पचायो था न, उन मानी मझा को अधड़ खणी खुदा जे नाले ते ख़ैरात कढो। ॾिसो को पाड़े में गरीब आहे, का मिस्कीन औरत आहे, का बेवा औरत आहे, को तव्हांजे पाड़े में मिस्कीन रहे थो, हली वञी बिना घुरण जे उनखे घर में मानी पहुचायो। ॾिसो अल्लाह तव्हांजे रिज़्क़ रोज़ी में कहिड़ी बरकत। हिकिड़ो आख़िर में हिकिड़ो गुर सेखारींदुसि, हिकिड़ो अमल ॿुधाईंदुसि, अहिड़ो अमल जंहिंजे करण सां अल्लाह ताला तव्हांजी हर परेशानी लाहे ॿुधायां। बस आख़िरी ॻाल्हि आहे ऐं सम्झजो पलव में बचजो। सरकार फरमाइनि था, मुझे आका फरमायो बाकिरू बिस्सदका फइन्नल बला ला यतखत्त सदका। सुबुह जो सवेल खैरात कयो। का बि मुसीबत खैरात के ओरांगे तव्हां ॾे कोन ईंदी। सुबुह जो सवेल खैरात कयो, पोइ थोरी या घणी वो सॼो ॾींहुं तव्हांजो अमन ऐं सुकून वारो गुज़रे। अल्लाह ताला तव्हांजो आयल मुसीबतूं शामतूं टारे छॾे। सुबुह जो लफ़्ज़ हदीस में आयो बाकिरू, ओ सुबुह जो सवेल सदको कयो, सॼे ॾींहं में अल्लाह ताला तव्हां ते अमन ऐं सुकून ऐं राहत पहुचाए छॾे। जेकॾहिं रोज़ानो सुबुह जो भला ॿियो न आहे, मानी जो चौथाड़ खणी ग़रीब खे ख़ैरात ॾेई छॾियो। हाँ, पर ॿी ॻाल्हि त चयो, जेकॾहिं तव्हांजे घर जो हिकिड़ो दाणो हेठि किरी थो पवे न, उन दाणे खे को पखी आयो अचे चुगी खणी वियो, इहो तव्हांजे लाइ सदको। हारी वीचारे पोख पोखी, उन पोख मंझूं को जानवर अचे लंघियो, उनजे करे संग हीअं हूअं थिया, दाणा हेठि किरी पिया, या झार आई पखी आया उहे उन में दाणा खाई विया, इहो दाणो दाणो उनजो सदके में लिखी। ईअं न त हाणे सुभाणे तव्हां वरी पाड़े ओड़े जी भेल शुरू कयो। सम्झो था, सुबुह जो सवेल खैरात कयो, सॼो ॾींहुं अल्लाह ताला तव्हांखे अमन ऐं सुकून में रखे। खुदा जे रस्ते में खैरात कयो, सुहिणा इख़लाक़ धारियो, नेक ऐं सालिह बणिजो, सालिहनि जी सोबत में वेहो, अल्लाह वारनि जी संगत में वेहो, तव्हांखे अल्लाह जो दीन नसीब थिए, मदीने वारे मीर जे दर जी ग़ुलामी नसीब थिए। आख़िर में तव्हांखे दावत अर्ज़ कंदुसि त हर महीने चंड जी 11 जी शाम 12 जी राति, माना सुभाणे राति जेका थींदी, दरगाह करमपुर शरीफ़ दादू में महफ़िल थींदी आहे। अचो, अल्लाह जो क़ुर ॿुधो, नेक थियो, सालिह थियो, अल्लाह राज़ी, मदीने वारो साईं राज़ी थियो। रब करीम शर असांखे अमल जी तौफ़ीक़। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग़ मक़ासिदना वग़फ़िर लना मा मज़ा या वासिअल करमी। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी। या अल्लाह असांखे सुहिणा इख़लाक़ अता कर। या अल्लाह असांखे सुहिणा इख़लाक़ अता कर। या अल्लाह असांखे माफ़ करण जी सघ ॾे, असांखे तौफ़ीक़ ॾे त असां ज़ियादतियूं करण वारनि खे माफ़ कयूं। या अल्लाह असांखे नेक ॻाल्हियूं चवण जी तौफ़ीक़ अता कर। या अल्लाह
जे गालियों बुलियों से मनते अमल जी तौफीक कर्ज वारन जा कर्ज ला बीमारन की शिफा नसीब दर्द मंदन जा दर्द दूर कर साइलन जा सवाल पूरा कर मुश्किल जदन मुश्किलातों हल कर या अल्लाह पंजे हबीब दे सदके हिन जमात ते करम कर नारे जन जे गोठ ते रहमतूं बरकतूं नाज़िल कर हिन गोठ के अमुन सुकून वारो गोठ बणा या अल्लाह हिन गोठ वारन जे बन्युन में बरकतूं नाज़िल कर उन जे पोखुन में बरकतूं विच उन जे व मलाइकतहु युसल्लूना الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم وسلم وبارك على نبينا محمد وآله وصحبه أجمعين آمين آمين نستغيث برحمتك يا أرحم الراحمين